सब वेठो साम्हूं ऐं रशीद राजड़ ऐं मंजूर सोलंकी ऐं असांजा जेके नौजवान जा 5-10 साल पूर्व तरमीम पसंद ऐं ट्रॉट्स्की ऐं उन्हनि पैसनि गुज़री विया उहे यूज़लेस न हुआ उन्हनि मां बि असां सिखियो पिरायो पर जेकॾहिं उहो सॼो टाइम उन कमनि खां सवाइ हिननि कमनि ते लॻिजे हा त जेकॾहिं हीउ कमु बि कंदो रहिजे हा ऐं उहे तबरा ऐं उहो मुक़ाबला बि कंदा रहिजनि हा ऐं हीउ कमु जारी रखिजे हा त किथे वञी पहुचो पर आउं तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त पाण अॻिते पिया वधूं पंहिंजी हालत ख़राबु कान्हे पंहिंजे मुखालिफ़नि जी हालत पाण खां वधीक ख़राबु आहे रेस रुख इन करे कोन खटिबी आहे त हिकिड़ो घोड़ो ॿियनि सभिनी खां तेज़ दौड़ी वञे रेस ईअं बि खटी सघे थी त हिकिड़ो घोड़ो आहिस्ते आहिस्ते मुस्तक़िल डोड़ंदो रहे ऐं ॿिया तेज़ डोड़ंदड़ घोड़ा झका थी वञनि ऐं थकिजी वञनि ऐं आहिस्ते आहिस्ते डोड़ंदड़ तंहिंजे करे सिंधी माण्हुनि जो जेको घोड़ो आहे नज़रिए जो इल्म जो साबित क़दमी जो सूर्य बादशाह खां वठी जंहिंजी 20 मार्च ते असीं मल्हायूं पिया प्रोग्राम ऐं शहीद अला बख्श खां वठी ऐं कंवर भगत खां ऐं दया खान ऐं दोगो ऐं होशू ऐं पोइ हीउ दौर फाज़िल राउल ज़ुल्फ़कार अली भुट्टो बेनज़ीर नज़ीर अब्बासी एहसान मेमन मालिक खुश्क यूसुफ जखरानी लाला असद अयाज समो सॼो शाह बंदर जा शहीद टोड़ी जा शहीद नवाज़ कंकराणी आशिक जुणजो अब्दुरहमान लाशारी रसूल बख्श डेथो अली सोढो ममताज़ निज़ामाणी काज़ी गफ़ार ये जेको लखमीर ताहिरी अमरनाथ बपड़ी जेको लश्कर हुआ इन लश्कर में जेके इन्हनि कुर्बानियूं हुयूं उन्हनि कुर्बानियुनि जे हाणे जेके असांजा दोस्त शहीद थिया आहिनि पीपुल्स पार्टी जी हुकूमत में अख्तर शाह जुमन भुट्टो ॿिया दोस्त इन्हनि सभिनी जी स्ट्रगल हाणे तव्हांखे हिते जी पुॼायो आहे कि तव्हांजा मुखालिफ़ जेके हुआ उहे विच ड्रॉप तव्हांजे सिंध जे माण्हुनि जे मुखालिफ़नि जो मौक़िफ़ो त असीं दिल्ली जे लाल किले ते झंडो लहराईंदासीं काबुल फतह कंदासीं असीं अफगानिस्तान में पंहिंजी हुकूमत बैर तो बैर है दश्त तो दश्त है दरिया भी न छोड़े हमने बहरे जुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने एक हूँ मुस्लिम हरम की पासबानी के लिए नील के साहिल से लेकर ताब आके काशगर ताईं ते फतह कयूं ऐं बहरे जुल्मात में घोड़ा दौड़ायूं ऐं काबुल ते पसंदि उहो राति जो काबुल पुठी ठपरे पठाउनि खे चऊं बहरे जुल्मात में घोड़ा दौड़ायूं उहे लॻा अची मुला अमर अख ते पटी ॿधी अची मैदान में लथो हिते राति विच में मुशर्रफ साहब आयो त चयो सबसे पहले पाकिस्तान छॾे भॼी वञे हू उते पटाइण ज़ीपट में मथां त ड्रोन अटैक कनि मुशर्रफ जो भॼी सिख उन्हनि खे पटका ॿधाया उन्हनि खे चऊं तयारी सिखनि ते अची गोल्डन टेम्पल ऑपरेशन थियो हणी मारे कुटे सभिनी खे अकाली दल उन ला कढी भॼी आयो ही पटारी भॼी उन्हनि खे रण में रोले कोली थी आयो उन्हनि सिर लही इहे हीउ पुठिते अची विया हिननि जा इतिहादी हुआ हिननि पंहिंजे यारनि जी इतिहादी MQM ऐं चौधरी शहजाद ऐं सभु भाउ ऐं नवाज़ शरीफ़ ऐं 90H1 सभु पाण में हिकिड़ी दिलि बजानियूं हुआ से गॾु आहे हाणे हिक ॿिए सां विड़ी चटकी विया सराइकी ख़िलाफ़ थी विया बलोच ख़िलाफ़ पश्तूरनि जी बाहि करे हीअ अकेला थी विया अकेला हिननि कराची वारनि यारनि जो अशरियो आहे जो अकबर मुफ्ती खे चयो तो सभु मिलंदासीं उते हथ वधनि थी ॿुॾा न अचो मूंखे तव्हांजी ज़रूरत ई कान्हे इहो अशर हिननि सां थियो आहे असीं कीअं अकेला थिया आहियूं असीं चढ़ाईंदा आहियूं असांजा माण्हू डेमोग्राफिक चेंज त असीं पिया आहियूं हिकिड़े पासे पाण चओ था ॿिया सूबा ॿिए पासे हैदराबाद में एतिरा सिंधी हुआ छा परसेंटेज में अॻिला 20 साल में 88 हैदराबाद शहर जा मालिक असीं आहियूं हैदराबाद शहर में अधु शहर न अधु हिकिड़ो ऐं टिनि तरफ़नि खां असीं हिकिड़े पासे अधु सॼो ॿिए पासे टिनि पासनि खां पाण आहियूं कराची में जेकॾहिं हींअर बि सिंधी बलोच ऐं कच्छी ऐं खोजा आखानी ऐं बोरी इहे सभु गॾिजी बीहनि असांखे ज़रूरत ई कान्हे पंहिंजी इहे गॾिजी बीहनि त असीं अध खां वधीक कॉन्स्टिट्यूएंसीज़ हिन खां खणी ईंदासीं ऐं कराची में तव्हांखे शेख दुकानदार सिंधी जेको दीवान दुकानदार सिंधी मेमण ऐं ॿिया तव्हांखे क्लिफ्टन ऐं डिफेंस में मिलनि पिया जेके आहिनि रिक्रूटमेंट एजेंसीज़ उन्हनि में आहिनि गार्ड्स आहिनि सिक्योरिटी एजेंसीज़ में आहिनि बोर्ची आहिनि ड्राइवर आहिनि आस्ते आस्ते वधनि पिया असांजा माण्हू इस्लामाबाद आहिनि असांजा माण्हू ह्यूस्टन वेठा आहिनि शिकागो वेठा आहिनि लंडन ऐं न्यूयॉर्क वेठा आहिनि टोक्यो वेठा आहिनि सैन फ्रांसिस्को वेठा आहिनि मलेशिया कुआलालंपुर ऐं बैंकॉक वेठा आहिनि असीं चढ़ाईंदा आहियूं सेंसस में भला सेंसस में पाकिस्तान जे ॿियनि 4 सूबनि मां कंहिं 3 सूबे वारो सभु पढ़ंदा आहियो किन 3 सूबनि में का तव्हांखे सरगर्मी नज़र अचे चार माण्हू आहिनि ॿिया 50 चैनल आहिनि 50 ॿिया त अपना चैनल फलाणा उन्हनि में कोई नज़र अचे न हुजे सिंधी
तंहिंजे करे तव्हांजा चैनल्स, तव्हांजा माण्हू, तव्हांजी सिविल सोसाइटी, वो सवेल प्रोफेसर्स वेठा हुआ, ॿिया प्रोफेसर इहो रोल प्ले कनि था, तव्हां सभु भरियो। पर इन में आख़िर में हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त इन सॼे मामले में पाण खे इहा हिकिड़ी सदर सर की लाइन मिली त ईअं करणु सही ॻाल्हि, अधु तुरियो अधु मूड सां माण्हू न पाया हीअं कया, न पाया हीअं कया, ईअं न फर्म स्टैंड वठी त बीह रहो, जेका चई त बाइकट कजे या कजे त करणु खपे, तयारु आहे त बिल्कुलु फर्म। ईअं आउं चवां थो इहो फर्म स्टैंड वठो, कहिड़ो त अदा कीअं बि आहिनि, पंज आहिनि, वरी वेठा आहिनि वीचारा लॻा पिया आहिनि, इन्हनि खे बि गॾु खणिजे, ॿेड़ी ॿोड़ी इन न इन्हनि खे गॾु खणिजे त भाई इन्हनि खे तव्हांजा तइलीमी इदारा कराची में शागिर्दनि दाख़िला अञा कान थी सघे, तव्हांजे मल्टीनेशनल कंपनी में कराची जे डोमेसाइल खां सवाइ नौकरी नथी मिली सघे, तव्हांजे मुल्क खे गिरवी रखी छॾियूं, केरी लूगर बिल जे नाले में सॼे पाकिस्तान खे गिरवी रखी छॾियूं, हिकिड़ो गद्दारी जो ठाह सही करे आया, केरी लूगर बिल गद्दारी ऐं पाकिस्तान ते ग़ुलामी जो तौक़ आहे उहो सही करे आया, धाड़ेलनि जे हवाले सॼो पाकिस्तान करे छॾियूं, करप्शन जा रिकॉर्ड कायम करे छॾिया अथनि। और एॾी मोटो MP आयो चेतन, जिसे मूंखे खणी विया, मूंखे वञी मकली जी जाइ में विहारे करे, माण्हुनि खे ॻोल्हियो, मूंखे अलाए ॿिए पासे ऐं मकली जी जाइ में वेठो हुउसि ऐं उते ॿाहिरि मुंहिंजे साम्हूं बाथरूम वञण लाइ छक्कर कंदो हुउसि, पोइ चयुमि फलाणी ज़मीन फलाणो चेक रहियो आहे, अरब फलाणो आहे त इहो चेक आहे, तो 4 करोड़ अलाए 6 करोड़ चेक जी मूं अरब करे ज़िंदगी में कोन ॾिठो आहे, 2 एकड़ ज़मीन धमस जा होला, ईअं माण्हू खयो वञनि, कॾहिं पपूशा खयो वञे राति जो गुम, वरी पपूशा प्लाट ते वञे पपूशा वाया, अहिड़ो हशर करे छॾियो अथनि सिंध में, क्राइम जो, धाड़नि जो, अगवा जो, राति जो माण्हू में ॾिसी पियो आहे, तोखे न छॾींदुसि, सुबुह जो वरी ॿिए ॾींहुं वरी सिंध टीवी ऐं KTN आवाज़ ऐं जियो खोलियूं त वरी पेरनि ते कान ॾिसी पिया, राति जो ॾिसी में असां अलाए पोइ घणा भले ढुकाणी था सदा ॿुधाइनि, ढुकाणी ॾिसी में असां न छॾियोसीं, सुबुह जो वरी ॾिसूं त हमारा पट ते वेठा आहिनि 4-5 ॼणा, चवंदा भाई मफ़ामत के लिए हमारी जान भी हाज़िर है, बड़ा अहिड़ी मोजी पकाई करे जेको सिंध सां हशर हिननि कयो आहे, अहिड़ो सिंध सां हशर, अहिड़ो बेहयाई जो कॾहिं कोन थियो आहे त राति जो दाबो ॾेई सुबुह जो गीसी करे ऐं माण्हुनि सां हशर जेको मुशरफ कयो तालिबान सां, हिननि कयो पीपुल्स अमन कमेटी, मुशरफ पीपुल्स अमन कमेटी ठाहे हिकिड़ी राति अॻु में फलाणे जोखियो कहिड़ो मुराद जोखियो अलाए कंहिंजी बि वरिसी, कहिड़ो जोखियो अब्दुल्ला मुराद जी वरिसी, पीपुल्स अमन कमेटी असांजी दिली तंज़ीम आहे, जान दी मरण मारण खां सवाइ कोन हूंदासीं, हिकिड़ी रात चले ॿी रात पीपुल्स अमन कमेटी के तमाम दफातर में पाबंदी, उनके काम करने की इजाजत नहीं है, भॼी विया ये तो वेठा ये वेठा असां गॾु हलंदा, उन्हनि वरी अची हिकिड़ो को दानिश वठो, को माण्हू जेको हुनजो आसरो को थोरो घणो वरी कुझु ठप जो तोखे किथे एडजस्ट कंदासीं, किथे नौकरी लॻी ॾींदासीं, किथे प्रमोशन को लैंग्वेज असां को बड़ा हंगाला थींदो सिंधी माण्हुनि जे कम में जेको चयो न सिंधियुनि खे दाख़िला ॾियो शागिर्दनि खे, बोझ सतायल 2 करोड़ माण्हू उन्हनि खे घर ॾियो, भला प्लाट ॾियो कराची में, उन्हनि खे प्लाट ऐं घर अदा मफ़ामत असां करे सघूं, अदा मफ़ामत भला तोखे कराची में तव्हांखे पागरदान, सखर में तव्हां करे पागर कोन्हे, सखर में भला प्लाट कोन ॾिनो, करमपुर ऐं भोजपुर ऐं गड़ी फेरे ऐं कुबे साईं खे उनखे सखर में 100 में प्लाट मिलियो, उते तव्हांखे हू पागरदान मफ़ामती पॉलिसी रुकावट आहे, तॾहिं करे सभु ठगनि जो टोलो आहे। ऐं सवेल हुन ॾाढी सुठी कई मूसवी साहब के सुठो लफ़्ज़ आहे वेनती, ऐं सिंध जे समूरनि गदार वॾेरनि खे ऐं सिंध जे समूरनि मफ़ाद परस्त ब्यूरोक्रेट्स खे ऐं सिंध जे समूरनि 2 नंबरी दानिश्वरनि खे हथ ॿधी वेनती थो कयां त पीपुल्स पार्टी में जान छॾायो। जी